डिस्ट्रिक्ट रिपोर्टर दादू फिदाउसिन पवर जी रिपोर्ट मुताबिक दादू शहर ऐं उन जे आसपास में लॉकडाउन सबब जेके पोरियत बेरोजगार थिया आहिनि उन्हनि जे इन ॾुखे माल में मदद करण वारो कम बि कंहिं इबादत खां घटि न आहे ऐं असांखे उहे माण्हू दिलि सां दुआऊं ॾेई रहिया आहिनि। अहिड़ो इज़हार दादू ज़िले अली दादू वाला फाउंडेशन पारां साजिद हुसैन मस्तोई ऐं तारिक जमाली खदड़नि फ़क़ीरनि ख़वाजा सिरा जे मुस्तहिक़ सदरनि खदड़नि फ़क़ीरनि में ईद जा कपड़ा विराया विया। उन मौक़े ते अली जमाली चयो त आउं रब पाक जो शुक्र अदा कयां थो। असांजे ख़ानदान हमेशा दादू जे रवासिन जे हर तरह जी मदद कई आहे। आउं दादू जे नौजवाननि खे चवंदुसि त हू बि अहिड़नि ख़ैर जे कमनि में हिसो वठनि ऐं इंशाअल्लाह ख़िदमतुनि जो ई इंसानियत जे मदद ऐं ख़िदमत करण वारो सिलसिलो जारी रहंदो। उन मौक़े ते दादू ज़िले जे ख़वाजा सिरा जे अॻुवान फ़क़ीर अमज़ा बिजली फ़क़ीर रखियो फ़क़ीर नाइद फ़क़ीर ऐं ॿियनि चयो त असां सभु ख़वाजा सिरा फ़क़ीर उन्हनि मुख़य्यर अज़रात जा दुआगू आहियूं जेके ग़रीब ऐं बेसहारनि माण्हुनि जी मदद कनि था। लॉकडाउन हुजण जे करे हर ख़ुशी जा प्रोग्राम करण ते पाबंदी हुजण जे करे इन ॾुखे महिल में असीं फ़क़ीर बि बेरोज़गार वेठा आहियूं पर सरकारी अमलदारनि त असांजी का बि पुरगोर न लधी आहे। वरी बि जस आहे अली दादू वाला फाउंडेशन वारनि खे जिन खदड़नि फ़क़ीरनि ख़वाजा सिरान जे